अस्सलाम वालेकुम बाबा। वालेकुम अस्सलाम। किया है तबियत किया? तबियत सही आ रहा है। कोमल थी दांत है तबियत मज़ो न तो सब हुजे। हाँ मैं तबियत में वाकई मज़ो ना है। छा थियो आहे? फाले जाने ने ये करे ना आहे मज़ो। रात थद हुई न। अच्छा कोमल जन खे ईद जा कपड़ा वठी न तो न? न छो? बता जो आसुरी है। मां त हाणे आसरा ई ॾींदो आहियां न, ज़रूर थोड़ी हर भेरे अचां। सभई मजबूरियूं न ॻोठनि ताईं हक़ीक़त इहा त ॻोठनि ताईं नथो अची सघां। कोमल खे मां चयमि कोमल पुट तूं कंहिंसां बि अचु, मां तव्हांखे इनशाला वठी ॾींदुमि, पर कोमल हुते अचण लाइ तयार न हुई सम्झो। ऐं हेॾे मूंखे टाइम न पियो मिले, अकेलो शख़्स आहियां, को टीम वर्क न आहे। पोइ बि कोमल जॾहिं चयो त बाबा जी बि तबियत ख़राब आहे साईं, कोई बि कान्हे त अची आयूं। कोमल पहुची वियासीं न खैर सां, हलो असां ॿाहिरि ॻाल्हायूं। जी जी। अच्छा अब ठीक है, राज़ी ना हुआ? हाँ न तबियत बाक़ी सही न है, सुबह को उठी। अल्लाह अल्लाह साईं शिफ़ा ॾींदो अल्लाह तव्हांखे, ख़ैर अल्लाह करो। साईं शिफ़ा ॾींदो। कोमल भली रही ड्रेस? जी जी सर। सुणी आहे न? हाँ। ॾिस पहिरियां ॾिस पूरी आहे। एक सफ़ा वाली बिठी। हाँ वॾी बीठी आहे। हे पूरी आहे में ईअं हूंदो आहे, फ्राक हूंदो आहे न, हिते थोड़ी हूंदो आहे, नंढड़ो ॿार न आहे। हाँ हाँ पोइ बि जेकॾहिं ज़रूरत पए त पोइ तव्हां चेंज कराइजो। वीडियो खां बाद मां दुकानदार भाउ तव्हांखे नालो ॿुधायां थो, न त पोइ तूं चेंज कराइजां। हे ॿिए भाउ तुंहिंजे लाइ चप्पल मोकिली अथई, अचे वठि चप्पल। सही आहे? हलो राज़ी आहे न? जी। पोइ बि जेकॾहिं साइज़ जो कुझु बि चकर थिए मूंखे काई ख़बर, फोटूअ ते न पियो सम्झ में अचे, कुझु बि थिए तूं तब्दील कराए सघीं थी। जी पुट कोमल, हाणे तव्हांजी फरमाइश हुई हिकु ड्रेस जी ॿी चप्पल जी। खैर असां तव्हांजे घोट उस्मान जेहो में अची वियो आहियां। सभ खां पहिरियां त मुंहिंजा पुट तव्हांखे इहो ॿुधाइण ज़रूरी थो सम्झां, जेके असां ख़ासि ताउन कंदा आहिनि उनजो नालो न वठां त कम से कम ज़िक्र ज़रूर कया, जीअं उन्हनि खे ख़बर पए। हिकु भाउ रेशम गलीअ दुकानदार भाउ, अलाह पाक गंज ॾींदुसि, उन तव्हांजे लाइ हीअ ड्रेस ॾिनी मूंखे, कोई पैसा न वरितई। ॿिए भाउ असांजो शूज़ जो अथसि दुकान, उन तव्हांजे लाइ चप्पल ॾिनी। जिन दोस्तनि तव्हांजे लाइ ॿाहिरि अमानत मोकिलिया उन लाइ छा चवंदी? अल्लाह साईं उन्हनि खे अञा गंज ॾींदो। आमीन आमीन आमीन। हाणे ॿियो कुझु रही ईद जी ख़रीदारी? न न बस सभु थी विया न? हाँ, इहो ई गंज असांजे लाइ। अच्छा ॿुधाए ॿियनि जा त वरिता हुयूं यार, तुंहिंजा ई रहियल हुया? मुंहिंजा ई छड़ो रहियल। छो? बस अम्मी चए पैसा मिलिया आहिनि तोखे बि वठी ॾे। मां चयो मुंहिंजे भाइरनि जा वटि, मुंहिंजे भेणनि जा, बाक़ी मूंखे चाचा सलीम लाजल पाणी ॾेई। माशाअल्लाह माशाअल्लाह, माने एतिरो यकीन हुयो ई। जेकर न चाह त पोइ त मां मयार ई थियां। न न तोॾे काई मयार न हुई चाचा। न छो न मयार ते यार, तू जो मुंहिंजे करे ईद न करे तो मयार हुजे न मूं ते। न न चाचा तोॾे काई मयार न। चलो अल्लाह गंज ॾींदे पुट, दुआ में ज़रूर यादि रखजांइ। ईद मुबारक हुजनि एडवांस में।